ब्रेकिंग न्यूज़ है। लाड़कानी मां सां शेयर कयूं पिया। पुरस्कार गोली लॻण सबबि ज़ैबस जे शागिर्द ज़ैन खोखर जे पुरस्कार मौत वारो मामलो संदसि वारसनि पारां क़त्ल जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, वाक़िया ॻाल्हि कयूं। नौजवान ज़ैन जे वालिद जो चवणु आहे त संदसि पुट खे क़त्ल कयो वियो आहे। संदसि पुट खे गुज़िरियल शाम जो दोस्त पढ़ाई लाइ घुरायो हो ऐं उनजी मोबाइल फ़ोन तां कॉल करे चयो त ज़ैन खे गोली लॻी आहे, साणनि इंसाफ़ कयो वञे। लाड़कानी मामा की अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। पुरस्कार गोली लॻण सबबि ज़ैबस जे शागिर्द ज़ैन खोखर जे पुरस्कार मौत वारो मामिलो संदन वारसनि पारां क़त्ल जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। नौजवान ज़ैन जे वालिद जो चवणु आहे त संदसि पुट खे क़त्ल कयो वियो आहे। संदसि पुट खे गुज़िरियल शाम जो दोस्त पढ़ाई लाइ घुरायो ऐं उनजी मोबाइल फ़ोन तां कॉल करे चयईं त ज़ैन खे गोली लॻी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाड़कानी मां आवाज़ जो रिपोर्टर रशीद समो सां लाइन ते मौजूदु आहे। रशीद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ही गुज़िरियल ॾींहुं डॉक्टर्स कॉलोनी में सिविल लाइन थाने की हद में मैट्रिक जो शागिर्द है ज़ैबस में पढ़ंदड़ ज़ैन खोखर उन जो पुरस्कार गोली लगल जो लाश हो वो हथ आयो हो क्वार्टर में डॉक्टर्स कॉलोनी में। जैखां पोइ जेको आहे उन जो वालिद है पपन खोखर उन सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे त अॼु उन जो चवणु आहे त मुंहिंजे पुट सां उन जेको उन दोस्त गॾु पढ़ंदो हो उन कल्ह शाम जो मुंहिंजे पुट खे फ़ोन कई त अचो ऐं असां हिते पढ़ाई कयूं। ऐं उन खां पोइ जॾहिं मुंहिंजो पुटु होॾे वियो त कुझु ई देरि में मूंखे हिन जे मोबाइल तां रिंग आई मुंहिंजे पुट जी तां। उन जो जेको वालिद आहे ज़ैन खोखर उन जो चवणु आहे त मूंखे इहा कॉल आई त जेको तव्हांजे पुटु आहे उनखे गोली लॻी आहे ऐं तव्हां जल्दी अचो। उन खां पोइ जॾहिं असां चांडिका अस्पताल जे इमरजेंसी वार्ड पहुतासीं त उनजे वालिद जो चवणु आहे शागिर्द जे त उते असांजो जेको पुटु हो ज़ैन खोखर उनजो लाश पियो हो ऐं उनजो इहो चवणु आहे त मुंहिंजे पुट खे क़त्ल कयो वियो आहे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं जेके उन में क़त्ल में मुलविस आहिनि उन्हनि जो जेको आहे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। वधीक उनजे वारसनि जो जेको ज़ैन खोखर आहे शागिर्द उनजे वारसनि जो वधीक चवणु आहे त असांजो जेको नौजवान हो उन खे गोली हणी ऐं क़त्ल कयो वियो आहे ऐं उनजे कातिलनि खे गिरफ़्तार करे असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ऐं वधीक उनजे वारसनि जो इहो चवणु आहे त असां पुलिस खे इहो चवंदासीं त वधीक हिनजी जांच करे ऐं पुलिस सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे त पुलिस जो चवणु आहे त पोस्टमार्टम जेको आहे उहो नौजवान जो करायो वियो आहे ऐं इनजी जेकी जांच आहे वधीक करे रहिया आहियूं। ऐं जेके जिन जे घर मां नौजवान ज़ैन खोखर जो लाश मिलियो उहे पंहिंजो घर छॾे फ़रार थी विया आहिनि ऐं हिन वक़्त ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न आई आहे। ऐं जेको नौजवान आहे ज़ैन खोखर अॼु उनखे सवे आले नखिन सां अबू बकर ठीक है रशीद, बड़ी मेहरबानी तफ़सील खां